असांजो ते पानी रोकियो मिले ग्रीन इनिशिएटिव ऑफ पाकिस्तान जो सिंध के नथा करे ग्रीन इनिशिएटिव सिंध ज़रखेज़ आहे सिंध के जेकॾहिं तव्हीं सिर्फ़ और सिर्फ़ सिंध जो पानी रोकंदा 7 करोड़ माण्हू न पर असांजो लाइव स्टॉक बि डिस्टर्ब थींदो असांजी इरिगेशन बि डिस्टर्ब थींदी ऐं असांजी आबी मखलूक बि डिस्टर्ब थींदी सिंध वटि जेको बेबहा सोन मौजूद आहे क़ीमती खज़ाना मौजूद आहिनि उहो कंहिं बि मुल्क में न आहिनि असांजी ॾिठी वञे सब्जियात के हवाले सां असांजो मेवात के हवाले सां उहो बि जेकॾहिं असीं नज़र करियूं बहरहाल असीं अचूं था असल मौज़ू जे तरफ़ हाणे इहो थियो दौरे सहाबा में हाणे अचूं था शरीयत मुतहरा इन जे बारे में छा थी चए फ़िक़ह जा जेके किताब हिदाया शरीफ़ ऐं आनाफ जे मज़हब जे मुताबिक़ के शख्स के अहिड़े माण्हू जी जेका तसरुफ़ है ऐं हद दरमी है यानी नाहक जंहिं गसब कयो आहे कहिड़ो माल जंहिं माल में कई शरीक हुजनि हिन में ॾिसो मुल्क बि शरीक आहे सूबा बि शरीक आहिनि ज़िला बि शरीक आहिनि को शख्स जेको आहे को मुल्क या को सूबो सम्झो को सूबो ॿिए सूबे जो जेकॾहिं पाणी बंदि थो करे या पाणी जे मथां को कैनाल तो ठाए पुल तो ठाए या सिर्फ बूनी ही कटे तो जैसा पुछी वारे के नुकसान पुजंदो शरीयत उन्हें के मुतलकन नाजायज़ ही हराम करार ॾिनो आहे शरीयत जो तो वाज़े पैगाम लॻो पियो आहे असांखे इन्हनि ते आवाज़ उथारणु घुरिजे असांखे सिर्फ़ न बाबा इबादत करियो रमज़ान जी रात ते उथी करे सॼी रात इबादत कंदा अलाह साईं तव्हांजा गुनाह माफ़ करे वेंदो आख़िरी जुमो पढ़ो 700 सालनि जा गुनाह माफ़ करे वेंदो ऐं उहो सभु कंदो पर तव्हीं जदोजहद त करियो जेको असांजे मुल्क सां वेदन पियो थिए हींअर पियो थिए अॻिते हली करे छा कंदा ऐं मूं तव्हांखे चयो इहे कूड़ा आहिनि आउं कोन थो चवां तव्हीं पाण उन्हनि खां पुछी ॾिसो असीं था पुछूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे क़ुर खां आउं थो चवां इहे ठग आहिनि आउं थो चवां इहे दायर आहिनि आउं थो चवां इहे मुनाफ़िक़ आहिनि क़ुर मजीद में अल्लाह रब्बुल इज़्ज़त छा थो फरमाए लानतुल्लाहि अलल काज़िबीन कूड़नि जे मथां अल्लाह जी लानत हुजे केतिरा कूड़ था करनि रोज़ एक छा थो थिए कोन पियो थिए केॾाल वरी चए पियो ट्यूबवेल खां में मञा निकिर छा बाबा तो उन बोतल मञा माखी पीती हुई या तो उन मञा जेको हणींदो सूटो उन मञा चॉकलेट खाधो छो पाकिस्तान में सभु कुझु मुमकिन आहे तव्हीं करे था सघो उहो रोज़ बरोज़ हिकिड़े कूड़ खे निकिरण जे लाइ ॿियो कूड़ अञा टियों कूड़ अञा चोथों कूड़ बाबा तव्हांखे सॼी क़ौम सुञाणे ते ही 70 जो ॾहाको कोन्हे को थियो रेडियो पाकिस्तान खां जेका ख़बर हले मिन अहिड़ो इलाही असीं अमल करे छॾियूं या टीवी ते असांजे मथां जेका नशरियात जारी थी ही सोशल मीडिया जो दौर आहे ऐं सिंध जो अवाम बाशऊर आहे बाइल्म आहे ख़बरदार आहे पंहिंजे हर महाज़ ते पंहिंजे सूबे जो पंहिंजनि अंगनि जो पंहिंजे नंगनि जो पंहिंजे दंदनि जी हिफ़ाज़त करणु बख़ूबी ॼाणे थो हदीस मुबारक हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन कोतेल दून अर्दिही व मालिही फहुव शहीदुन जेको शख्स पंहिंजे अंगनि जे लाइ नंगनि जे लाइ दंदनि जे लाइ मारिजी वञे थो उहो शहीद आहे असांखे उथणो पवंदो बका जो सवाल आहे असांखे उथणो पवंदो बका जो सवाल आहे अहिड़े ई नमूने सां मुनाफ़िक जूं 4 निशानियूं हदीस में ज़ाहिर आहे जेका ॻाल्हि करे कूड़ करे कनि था नथा कनि सभिनी खे ख़बर आहे जेको वाइदो कनि उहो पूरो कनि था नथा कनि जेॾी महिल हिननि सां ॻाल्हाइण जे अलावा झगड़ो कनि था नथा कनि ऐं जेका अमानत हिननि वटि रखराई वञे थी उन में ख़यानत कनि था नथा कनि इन्नल्लाह यामुरु अन तुअद्दुल अमानात इला अहलिहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुकुम थो फरमाए अमानतूं साहिब अमीरनि ताईं पुॼायो केतिरो ग़लति था कनि सभिनी खे ख़बर आहे त आवाज़ उठायो न असांजे मथां पुरमन जदोजहद करणु केनालनि जी हिमायत में असीं निकिरूं कहिड़ी हिमायत करियूं इहा हिमायत करियूं त असांजे सिंध सूबे में केनाल कोन ठहंदासीं मुकमल तौर ते इन खे केनालनि जे मंसूबे खे रिजेक्ट था कयूं आख़िर में शाह साईं जो शेर ॿुधाईंदुसि आख़िर वारी मिसरा शाह साईं बि जेको फरमाया उहो छा चयो अथसि सिर्फ़ु हिकिड़ो ऐं मिसरा पढ़ंदसि साईं सदाईं करी मथे सिंध सुकार पहिरीं पंहिंजे वतन खे ॻायो अथसि पंहिंजे वतन सां मोहबत की पंहिंजे इलाइक़े सां मोहबत पोइ चयो अथसि दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करे
पहिरीं पहिरीं पंहिंजे सिंध जे लाइ दुआ घुरी हुई। अड़े जेको धरती जो कोने को छा आहे असांखे फ़ख्रु आहे अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असीं सिंध में जा आहियूं। हिन मिटी मञा पैदा थियूं ऐं असांखे हिन ई मिटी में अलाह रब्बुल इज़्ज़त असांखे इहा ई मिटी नसीब फरमाए। वमिनहा ख़लक़नाकुम वफ़ीहा नुईदु, असांखे हिन मिटी मञा ई पैदा कयो, असांखे हिन मिटी में ई मोटणो आहे। वमिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा, असीं चवंदासीं ज़मीन सिंध जी जेका ज़मीन आहे हिन में ई मरूं, छो पैदा हिते थिया आहियूं। सिंध जो खायूं पिया, छो न सिंध जो खायूं। कुतो वारो हुनखे जेको आहे न मानी जी कॾहिं उछले करे ॾींदा न उहो मालिक जे पोयां पुछ हिलाईंदो ईंदो। असांखे जेको कुझु ॾिनो आहे, जेको इज़त आहे, जेका शान आहे, जेको मर्तबो आहे, जेको रोज़गार आहे, जेको घर आहे, असांखे सभु जो सभु सिंध ॾिनो आहे। ऐं वरी ॿिया जेके ऐलान था कनि छा था कनि मथां खां विफाक़ छा थो चए, विफाक़ इहा ॻाल्हि थो करे असांखे असांजो सिंध सूबो इतिहादी आहे। ख़बरदार सिंध सूबो तव्हांजो इतिहादी कोन्हे को, जेके तव्हांजा ग़ैबी चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे तव्हांजा इतिहादी आहिनि। सिंध कॾहिं बि मक़बूज़ा न आहे रहियो ऐं सिंध खे तॾहिं ई फतह नथा करे सघो। सिंध जा हक़ीक़ी असुल वारिस सिंध जी अवाम आहे। इहे जेके चूंडियल तव्हांजा नुमाइंदा आहिनि कॾहिं नथा थी सघनि। ऐं आख़िर में इहो ई चाहींदुसि असांखे इहो आवाज़ उथारणु घुरिजे। लाज़िम असांजे अंगनि नंगनि दंगनि जो सुवाल आहे ऐं असांजे ईंदड़ मुस्तक़बिल जो सुवाल आहे। असांजो ज़्यादातर ही जेको बि इलाइक़ो जेको आहे इहो उन जी जेका ज़रिए माश आहे, रोज़गार जेको असांजो बनीस आहे। हाणे ॾिसो असांजी कणिक जी हालत छा कयूं, असांजे टमाटनि जी हालत छा कई अथनि, असांजे बसर जी हालत छा कई अथनि। कणिक हींअर 1 किलो ॿाकरे गोश्त वठो कणिक जो मण, हाणे उहो उन खां पुछो ज़मीनदार खां उन हारी खां जे 6 महीना इहा फसल पोखी आहे, उन महिनत केतिरी कई हूंदी, उहो अन्न पान आहे। हाणे वरी हींअर छा आहे 2000 में 2800 2200 में असां खां वठंदा। वरी इहे ई हरामखोर मिडल मैन एज ए टिप तौर छा आहे ॿाहिरां कणिक घुराईंदा जेका 6000 में असांखे ॾींदा। असांखे शऊर कोन्हे को, असांजा हक़ सलब पिया आहिनि। सिर्फ़ु असांजी इरिगेशन डिपार्टमेंट कोन थी थिए ख़राबु, असांजो लाइव स्टॉक जेकॾहिं चाहियो था ॿियनि मुल्कनि में बि ॾिसो वसाइल जी कमी कोन्हे को। असांखे सिर्फ़ु क़ाबिल माण्हू ईमानदार तजुर्बेकार माण्हू मिलनि। जेकॾहिं मालूद माण्हू आहिनि असांजे सिंध में कहिड़ी कमी आहे। असांजी जेका सिंध जी गऊं जेका आहे ॻाढ़ी मलीरी गऊं जेका आहे उहा ब्राज़ील जे इंडिया जे जेके वॾे मां वॾो जेको मिल्किंग हवाले सां आहिनि, खीर जे हवाले सां जेके उन्हनि जा कारखाना आहिनि उन्हनि जूं जेके सनतूं उन्हनि जे मथे मुक़ाबिल थी ॾे। ऐं जेकॾहिं असांखे इहे ई साबुण हिते कॉर्पोरेट फार्मिंग जे हवाले सां था कनि, हिते असांखे गऊंनि जो फार्म हाउसिस ॻोल्हनि। हाणे गऊं मञा खीर मञा बि फ़ाइदो थियो, मखण मञा बि फ़ाइदो थियो। ऐं उन खां बाद सचो घी दुनिया में केतिरो महांगो पियो विकामिजे गऊं जो। ऐं उन खां बाद संदसि जिल्द मञा बि चमड़ो मञा भूत पिया ठहनि, उन खां बाद संदसि सिंगर मञा बि ताव पिया ठहनि। ऐं आख़िर में उनजो जेको वेस्टेज आहे, जेको उनजो छेड़ो आहे, उन मञा बायोगैस जे ज़रिए तव्हां इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करे था सघो। करे था सघो नथा करे सघो। असांजो सिंध सरसब्ज़ो छा था पाए। उन सां गॾोगॾु सिंध जी जेका मेंह आहे कोबी नसल वारी में इन जो मट आहे को सूह में, रंग में, चाल में, उनजे खीर में। उन सां गॾु सिंध जो जेको माल आहे लाइव स्टॉक में सिंध जी जेका असांजी कामोरी बकरी आहे, पटेरी जेका बकरी आहे, सऊदी अरब में उन्हनि जो हिकु किलो पर 45-50 लख रुपए जो विकामिजे। छो नथा फार्मिंग करे उन्हनि जी। उन खां बाद असांजे इरिगेशन खे बि नमूने सां कयो। उन खां बाद असांजो जेको आबी मखलूक आहे, असांजा जेके ढंढूं आहिनि जंहिंमें असीं सिंधी ख़ुशी सां मच्छी मानी था खायूं, मुर्गो आहे, मोराखी आहे, इहे मच्छियूं खाई सघंदा। सिंध जी जेका सौगात आहे, सिंध जो जेको असांजे दरिया जो पल्लो आहे, खाई सघंदा जेकॾहिं पाणी बंदि थी